27वीं आइनी तरमीम अॼु क़ौमी असेंबली में पेश थियण जो इम्कान। क़ौमी असेंबली जो इजलास अॼु 11 वॻे थी रहियो आहे। नवाज़ शरीफ़ वोट कास्ट करण लाइ क़ौमी असेंबली पहुचंदो। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर 27वीं आइनी तरमीम लाइ बिल पेश कंदो। कैडेट कॉलेज वाना ते हमलो कंदड़ सभई ख़ारिजी मारिजी विया। हिकु आपघाती बमबार सूदो 4 ख़ारिजियुनि खे कामयाब ऑपरेशन में मारियो वियो। ऑपरेशन दौरान कंहिं बि शागिर्द या उस्ताद खे नुक़सान न पहुतो। कॉलेज जी इमारत में बारूदी सुरंगनि जे ख़तरे सबबि क्लीयरेंस ऑपरेशन। कॉलेज अंदर मौजूद शागिर्दनि उस्तादनि खे हिफ़ाज़त सां रेस्क्यू कयो वियो। कैडेट कॉलेज ते हमले वक़्तु 525 शागिर्दनि सूदो 650 माण्हू मौजूद हुआ। कॉलेज जी हिकु इमारत अंदर लिकियल दहशतगर्दनि जो तालुक़ अफ़गानिस्तान सां हो। सिक्योरिटी ज़रियनि जो चवणु आहे त दहशतगर्द लाॻीतो अफ़गानिस्तान मां हिदायतूं वठी रहिया हुआ। अफ़गान ख़्वारिजियुनि बारूद सां भरियल गाॾी कॉलेज जी मुख्य गेट सां टकराई हुई। धमाके सबबि मुख्य गेट टुटी पई ऐं भर पासे जी इमारतुनि खे नुक़सान पहुतो। पाक फ़ौज जे जवाननि तुर्त कार्रवाई कंदे 2 ख़्वारिजियुनि खे थॾे ते मारियो हो। बचाव वारे वफ़ाक़ी वज़ीर ताज़ा दहशतगर्दीअ जे वाक़िअनि जे पेश नज़र अफ़गानिस्तान में कार्रवाई जो इशारो ॾेई छॾियो। पाकिस्तान दहशतगर्दी जे हलंदड़ वाक़िअनि खां पोइ अफ़गानिस्तान में कार्रवाई करे सघे थो। ताज़नि वाक़िअनि में अफ़गान मुदाख़लत जा सबूत टियाकुड़ी कंदड़ आॾो रखिया वेंदा। असां जारीअ जो भरपूर नमूने सां जवाबु ॾींदासीं। बचाव वारे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ़ जूं ख़ानगी टीवी सां ॻाल्हियूं चई। अफ़गान तालिबान जी मुज़म्मत या अफ़सोस जो इज़हार सचाई जो सबूत न आहे। अफ़गान तालिबान जी पनाह में रहंदड़ माण्हू बार बार असां ते हमला करे रहिया आहिनि। वाना कैडेट कॉलेज में अल्लाह जी महिरबानी सां पाक फ़ौज कैडेट्स खे बचाए वरितो आहे। भारत अफ़गानिस्तान जे रस्ते जारियत करे रहियो आहे। भारत बाबति बि असां हाई अलर्ट आहियूं। इस्लामाबाद ज़िले कचहरी ॿाहिरां आपघाती धमाके वारो मामिलो। डिस्ट्रिक्ट जुडिशल कॉम्प्लेक्स अॼु मुकमल तौर बंदि रहंदी। इस्लामाबाद बार तरफ़ां वकीलनि ऐं अमले खे कचहरी न अचण जी हिदायत। इस्लामाबाद डिस्ट्रिक्ट बार तरफ़ां 1 ॾींहुं हड़ताल जो ऐलान कयो वियो हो। इस्लामाबाद डिस्ट्रिक्ट बार तरफ़ां 3 ॾींहं सोग जो ऐलान कयो वियो हो। इस्लामाबाद बार काउंसिल तरफ़ां अफ़सोसनाक वाक़े ते 3 ॾींहं हड़ताल जो ऐलान। अमरीका सूद मुख़्तलिफ़ मुल्कनि पारां पाकिस्तान में दहशतगर्द वाक़िअनि जी मज़म्मत। अमरीकी सफ़ीर नेटली बेकर चवे थो अमरीका दहशतगर्दीअ ख़िलाफ़ जिदोजहद में पाकिस्तान सां गॾु आहे। हमले में शहीद थियलनि जे ख़ानदाननि सां दिली हमदर्दी जो इज़हार करियूं था। बरतानवी हाई कमिश्नर जैन मेरिट पारां मुतासिर ख़ानदाननि सां हमदर्दी जो इज़हार। कतर तरफ़ां इस्लामाबाद ऐं वाना में दहशतगर्द हमलनि जी सख़्त मज़म्मत। कतरी परॾेही वज़ारत मूजिबि कतर तरफ़ां हमलनि में जानी नुक़सान ते ॾुख ऐं अफ़सोस जो इज़हार कयो वियो। चीन तरफ़ां इस्लामाबाद में थियल आपघाती हमले जी सख़्त मज़म्मत। चीनी सफ़ारत खाने पारां मुतासिर ख़ानदाननि ऐं ज़ख़्मियुनि सां दिली हमदर्दी जो इज़हार। चीनी सफ़ारत खाने मूजिबि धमाको मुज़म्मत जोॻो ऐं इंसानियत दुश्मन अमल आहे। ऑस्ट्रेलवी हाई कमीशन तरफ़ां इस्लामाबाद हमले ते यकजहती जो इज़हार। ऑस्ट्रेलवी हाई कमीशन पारां मुतासिर ख़ानदाननि सां हमदर्दी जो इज़हार। कराची में जारी तरक़ियाती मनसूबा शहरी सहूलत लाइ पीढ़ जो पत्थर साबित थींदा। के4 मनसूबे ज़रिए साफ़ ऐं वाफ़िर मिक़दार में पाणी फराहम कयो पियो वञे। सिंध हुकूमत जा सभई इदारा हमआहंगी सां कमु करे रहिया आहिनि। अज़ीज़ भट्टी पार्क खां उर्दू यूनिवर्सिटी ताईं पाणी जी पाइप लाइन विछाई पई वञे। लाइन जो मक़सदु शहरियुनि खे ड्रिघे मुदे वारी सहूलियत फराहम करणु आहे। सीनियर वज़ीर शहज़ल इनाम मेमन जो बयानु। चवे थो वक़्ती तौर ट्रैफ़िक जूं ॾुखियायूं आहिनि पर हिकु मुस्तक़िल हल तरफ़ अॻु भराई आहे। अवाम सहकार करे इहे मनसूबा बहितर मुस्तक़बिल लाइ मुकमल कया पिया वञनि। के4 रेड लाइन ऐं ॿियनि मनसूबनि सां जदीद सहूलियतूं मिली सघंदियूं। जिते अवामी ॾुखियायूं साम्हूं अचनि पयूं उते तुर्त क़दम खयां पिया वञनि। सिंध हुकूमत अवामी ख़िदमत जे जज़्बे सां कमु करे रही आहे। तमामु जल्द कराची जा शहरी उन्हनि मनसूबनि जा मुस्बत नतीजा पाण महसूसु कंदा।